कंदा आहियूं ऐं सिंगिंग बि गॾो गॾु हले थी। ज़बरदस्त, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं सिंगिंग जो शौक़ु कॾहिं खां थियो आहे तव्हांखे? सिंगिंग जो शौक़ु त बचपन खां आहे, स्कूल लाइफ खां आहे। फैमिली में को ॿियो सिंगर आहे? न, फैमिली में बाबा जो बि आवाज़ु तमामु बहितरीनु आहे, मगर उन जो एतिरो इंट्रस्ट न आहे हिन चीज़ में, ऐं हुनजी इहा उमेद आहे त हाणे मां थोरो अॻियां वञा। बेस्ट ऑफ लक, अल्लाह साईं बहितर कंदा। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। वालेकुम सलाम। सर, नालो मुंहिंजो सजाद अली आहे माशाअल्लाह। ऐं कोशिशि कई आहे त साईं सुलेमान शाह जो हिकिड़ी ज़बरदस्त चीज़ आहे, उहा कोशिशि कंदासीं तव्हांखे वाह ॿुधाइण वाह। जी। बिस्मिल्लाह। ला 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 हो मियाँ जी भला ला 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 मियाँ हो ला 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 वो जी लतीफ शल सिंधड़िया बाद हुजई बिस्मिल्लाह। वाह वाह। हो पेरे पवंदी साण न चवंदी साण, पेरे पवंदी साण न चवंदी साण, रही वञ रात बंभोर में अल्लाह, रही वञ रात बंभोर में, पेरे पवंदी साण। रही वन वेटिंग में। वेटिंग में। ठीक है सर।